नाज़रीन सखर मां ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदासीं। सावन सुंदराणी तकरार जे ख़ात्मे लाइ पीपी जे मरकज़ी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह जी सरबराही में मेड़ में काफ़िलो डॉक्टर तारिक सावंत ऐं डॉक्टर अली नवाज़ सावंत जी सखर रिहाइशगाह ते पहुतो। तफ़सील दीदार उनड़ खां मालूम कंदासीं। दीदार, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु साजिद, सखर में सावंत ऐं सुंदराणी तकरार जे ख़ात्मे लाइ पीपीए जे मरकज़ी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह जी सरबराही में मिंथ मेड़ वारो जेको काफ़िलो आहे उहो डॉक्टर तारिक सावंत ऐं डॉक्टर अली नवाज़ सावंत जी सखर वारी रिहाइशगाह ते पहुतो आहे। काफ़िले में पीपी अॻवान एजाज़ ख़ान जखराणी, गुल मोहम्मद जखराणी ऐं पीर ऑफ भरचूंडी शरीफ़ समेत ॿिया पीपी अॻवान ऐं पीर ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि उन काफ़िले में शरीक आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो लाइ त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जेको हो उनखे सुंदराणी बिरादरी जे हथियार बंदनि जेको आहे क़तलु कयो हो ऐं क़तलु करण बैदि जेको आहे ॿिन्ही धुरियुनि में जेको आहे छिक ताण वधियल हुई। ऐं अॼु जेको आहे खुर्शीद शाह जी अॻवानी में जेको आहे मिंथ मेड़ वारो जेको काफ़िलो आहे उहो डॉक्टर अजमल सावंत जे भाइरनि वटि जेको आहे न पहुतो आहे ऐं उन भाइरनि जेको आहे उन काफ़िले खे मान ॾींदे राजूनी फ़ैसिले करण ते राज़ी थी विया आहिनि। उहो फ़ैसिलो जेको आहे सरदार अली गौहर ख़ान महर वटि थींदो गौहर पैलेस में। उन लाइ जेको आहे न अॼु जेको डॉक्टर अजमल सावंत जा जेके भाइर हुया डॉक्टर सावंत तारिक सावंत समेत ऐं ॿिया जेके उन्हनि जा चङा मुड़ुस आहिनि उन्हनि राज़पो ॾेखारे ऐं 4 तारीख़ ते फ़ैसिले करण ते राज़ी थी विया आहिनि। जी वॾी महिरबानी। इन हवाले सां अवां आगाह कयो।